ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सेठारजा खां सैयद ज़ुबैर अली शाहिद बुखारी जी रिपोर्ट मुताबिक़ बैंकॉक में कराटे रांदि में सिंध जो नौजवान कोम्बिंग जे फाइट जो मुक़ाबिलो खटे मुल्क जो नालो समूरी दुनिया में रोशन करे छॾियो। नौजवान सुभाणे राति जो कराची इंटरनेशनल एयरपोर्ट पहुचंदो। संदसि जी इस्तक़बाल जूं तयारियूं कराची जे चांडिया विलेज में मुकमल कई वयूं आहिनि। कराची जे चांडिया विलेज जे नौजवान अब्दुल्लाह चांडियो बैंकॉक में थींदड़ कराटे रांदि में कॉम्बिंग फाइट खटे मुल्क जो नालो रोशन करे छॾियो आहे। बैंकॉक में कराटे रांदि जो मुक़ाबिलो खटण बैदि सुभाणे पंहिंजे मुल्क पाकिस्तान पहुचंदो। संदसि जो इस्तक़बाल जूं तयारियूं मुकमल थी वयूं आहिनि। सुभाणे राति 11:30 बजे कराची एयरपोर्ट ते पहुचंदो। कराची जे चांडिया विलेज में ख़ुशीअ जी लहर छाइल आहे। नौजवान अब्दुल्लाह चांडियो जी कामयाबी ते संदसि उस्ताद जमील चांडियो, राशिद चांडियो, जावेद इकबाल, मोहम्मद सद, अब्दुर्रहमान, आरिफ चांडियो, अकबर चांडियो, दाऊद चांडियो, किफ़ायत जावरी समेत ॿियनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे सिंध ग्रीन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे नौजवान अब्दुल्लाह चांडियो ते फ़ख़ुरु आहे, जंहिं महिनत करे मुक़ाबिलो खटी वरितो आहे। नौजवान अब्दुल्लाह चांडियो पंहिंजे मुल्क पाकिस्तान ऐं सिंध सूबे मिटनि माइटनि दोस्तनि ऐं घर भातियुनि जो नालो रोशन करे छॾियो आहे।